अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों अली हसन अब्बासी किताब आहे हू ॾोथी हू ॾींहं, लेखक सैयद हसामुद्दीन राशिदी, किस 47। जन बुज़ुर्गनि जो ज़िक्र कयोसीं से त समूरा हुआ निसोरो नूर। उन्हनि सच पच त दीन उम्मत मुहम्मदीअ जी ख़िदमत बि ॾाढी कई, लेकिन उन्हनि खे ॾिसी केतिरा अणपढ़िया बि वाइज़ थी पिया जेके अलाह ऐं रसूल जे नाले ते वतिया ते राङा कंदा। मसलन मुंहिंजे ॻोठ जो मौली मोहम्मद अब्दुल करीम जयो अल रहम वल गुफ़रान, असुल नालो टिलू। लेकिन जॾहिं मौलवी मोहम्मद सूमर मरिया त वटां गुलिस्तान अध में छॾे वियो। मरहूम मोहम्मद सूमर ॾखणनि जो वेठल निहायत मुतक़ी ख़ुदा जो नेक बानो समूरी उमिरि दर्स ॾींदे गुज़ारियईं। मुंहिंजे वालिद मरहूम बि वटसि अरबी फ़ारसी पढ़ी ऐं मुंहिंजे भाउ राशिदी साहिब बि अरबी फ़ारसी ख़्वा सिंधी वटसि पिराई। असांजे तर में घणो करे सभई संदसि शागिर्द हुआ। मौलवी यार मोहम्मद सूमरो ऐं ॿिया केतिरा बुज़ुर्ग संदसि शागिर्द हुआ। उनखां पोइ पाण खे मुला मोहम्मद रमज़ान सॾाइणु लॻो। वरी जॾहिं वाहणनि में वञी वाइज़ करणु लॻो तॾहिं मौलाना मौलवी मोहम्मद अब्दुल करीम जेहो अबड़ो थी पियो हुयो। ॾाढो ज़हीन पढ़ियो फ़ारसी शुद्ध बुद्ध, लेकिन पोइ महारत एतिरी हासिल कयाई जो मसनवी जा बैत अंधीअ मंडीअ माना समेत सुर सां पढ़ी वेंदो हो। रोअण जी ॾाढी अटकल हुयसि। आयत आई, हदीस पढ़ियाई या मसनवीअ जो बैत ज़ुबान ते आंदाई, झटि ढुंढकर करे रोई वेहंदो। खेसि रोअंदो ॾिसी कन अॿोझनि ते असर बि थींदो ऐं चवंदा हुआ, यर वाह जो मौलवी साहिब जो वाज़ ऐं ओसर आहे। वाइज़ ऐं असर लाइ ॿहराड़ीअ जो उचार। हा साईं, इल्म जो ज़ोर अथसि। मुला टिलू अक्सर उन्हनि वाहणनि में वेंदो जिते मस्जिद जे ॿांगनि खां मथे पढ़ियलु कोन हूंदो। जुमे ॾींहुं पहुचंदो, निमाज़ बाद अज़ ख़ुदि उथी वाइज़ शुरू करे ॾींदो, पाण रोंदो, ॿियनि जे अखियुनि ताईं पाणी आणे कढंदो। उन बाद झलींदो झोली, कॾहिं ॿ रुपया कॾहिं 4 रुपया, किथां चोलो किथां चादर, काथों कासो काथों टोयो, मिड़े कुझु न कुझु पलव में पायो घर ॾांहुं मोटंदो। हिकु दफ़े कोडर खणी घर जे अॻियां चुरा खण बीही रहियो। माण्हुनि पुछियुसि, टिलू छा थो करे? जामा मस्जिद जोड़ाईंदुसि। जामिया मस्जिद जो दहकानी उचार। उन ई ॾींहं खां पोइ संदसि वाइज़नि जी पुॼाणी जामा मस्जिद जे ज़िक्र सां थियणु लॻी। चए, ओ मुंहिंजा मुस्लमान भाइरो, शेख सादी थो फरमाए, सदी उचार अहिड़े नमूने कंदो हो। रोज़े महशर के जहाँ गुदाज़े बूद, अवलीन परिशिश नमाज़े बूद। ॾिहाड़े महशर जे ओ मुंहिंजा भाइरो कन ॾेई ॿुधो, ॾिहाड़े महशर जे जो हूंदो ॻारींदड़ जान जो। ओ मिठो भाइरो, शेख सादी थो चवे। छा थो चए? ओ ॾिहाड़े महशर जे जो हूंदो ॻारींदड़ जान जो। चवे थो, थींदो पुछाणो उते काथे, ओ ॾिहाड़े महशर जे। अदा मुंहिंजा भाऊ, छा? अवलीन पुरसिश नमाज़ बूद, यानी थींदो पुछाणो उते मुंहिंजा दोस्तऊ, ॾह निमाज़ जी सभ खां पहिरियों। कन ॾेई ॿुधो मुंहिंजा भाइरऊ, उहो को मामूली माण्हू कोन थो चवे, शेख सादी थो चवे, वॾो वली ऐं पैगंबर साईंअ जो असाब सॻोरो। ओ मुंहिंजा भाइरऊ, ॾह निमाज़ जी। मौलवी मौलाना मोहम्मद अब्दुल करीम जेहो ॾाढे सोज़ ऐं सुर मां एॾीअ लांढ सां वर वर ॾेई पियो बैत सम्झाईंदो जीअं भले ॼटनि जे दिलि ते असरु थिए। इहो इस्तिलाह मरहूम वाइज़ुल इस्लाम जो हो। जॾहिं ॾिसंदो त हाणे तीर ख़ता न वेंदो, उन वक़्तु गलोगिर आवाज़ करे पहलू बदिलाईंदो ऐं असुल मक़सद ॾांहुं मुतवजो थींदो। बरादरान इस्लाम, हिन मिसकीन ओ हिन ग़रीब जेको अव्हां जे ख़िदमत में बीठो आहे, पंहिंजे ॻोठ जे सभिनी मुस्लमाननि खे तमामु वॾियुनि कोशिशुनि सां निमाज़ी बणायो आहे। हिन मिसकीन जे कोशिशुनि सां हिकु जामा मस्जिद बि जुड़ी आहे। पेट खे मुठियूं ॾेई ॿारनि खे बुखा काटराए पैसा गॾु कया अथमि। हाणे उहो मुंहिंजा भाइरो बाक़ी वञी छित रही आहे। उन जा गाडर बि वरिता अथमि, छड़ियूं सिरार हाल आहिनि। उहो अलाह जा नेक बानव जेको सरी सघे सो ॾियो। तक़रीबन 25 साल उन जामा मस्जिद जे छत लाइ मुला टिलू चंदो कंदो वतियो। सवें रुपया गॾु कयाई, केतिरो अनु मिलुसि, किन ढोर काहे ॾिनसि, लेकिन छत त बजाए ख़ुदि रही, पर जेसीं जीअरो रहियो तेसीं बुनियाद बि भरिजी कोन सघिया। मुला टिलू उन कमाईअ मां माल धारियो, सरकार मां 100 खन जरेब बनी खणत खईं, शादी कई, ॿारनि बचनि वारो बि थियो। हिकु दफ़े मुला टिलू नबी बख्श खान भुट्टे वटि वियो।
उन जमा मस्जिद जी छित वारनि सिरुनि लाइ। नबी बख्श ख़ान केतिरे उस्तादनि नबी बख्श ख़ान खे केतिरनि उस्तादनि जा हथ लॻियल हुआ। हिन साण वाइदो कयो त जल्द ई संदसि पंहिंजो मिस्त्री अची मस्जिद ॾिसंदो ऐं न छड़ो छित जूं सिरां कथे ईंदो, बल्कि जेको कमु रहियल हूंदो तंहिंजी कथ बि ठाहे खेसि ॾींदो ऐं उन मुताबिक़ सॼो कमु वास्ते ख़ुदा जे पाण पंहिंजे राज़नि हथां कराईंदो। मुला टिलू वरी न ओॾां लड़ी लंघियो, चए यर भुटा ज़ोर आहिनि, धाम में न अची सघिया। हिकु भेरे संदसि भाउ दादूअ खे रिचक अची वियो। हथ में उसा खणी पटके खे पग जे नमूने ते ॿधी चादर कुले करे हिकु वाहण जी जामा मस्जिद में घिड़ी पियो। चए अस्सलाम अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू, मौलवी मोहम्मद अलहदाद आहियां। वाइज़ करे उहो बि मस्जिद जे नाले ते 2-3 रुपया हथ करे मोटी आयो। मुला टिलूअ खे ख़बर पई, लठ खणी पुठियां पियसि, चए भेणा माथे तो चढ़त करी। अहिड़ीअ तरह मुला टिलू सॻे भाउ खे बि पसंदि न कंदो हो त को मस्जिद जे नाले ते 2-3 रुपया वठी अचे। संदसि ख़्यालु हो त जे हर को मस्जिद जे नाले ते चंदा वठंदो त ॻाल्हि मञा चसु निकिरी वेंदो, याने माण्हू कक थी पवंदा ऐं सम्झी वेंदा त उहो सभु ठॻीअ जो ठाह आहे। अलगरज़ मुला टिलू जेसीं जीअरो रहियो जमा मस्जिद जे चुरनि खे क़ाइमु रखंदो आयो। मिटी पइजी वेंदी हुई त कोडर खणी कढी छॾींदो हो। गऊं मेंहियूं सोणा लाहे वेंदियूं हुयूं त उहे यकदमि कढी छॾींदो हो। ॿार अची ईटी ॾकर खेॾंदा हुआ त उन्हनि खे गारियूं ॾेई ढोड़ाए कढंदो हो। चए जामा मस्जिद जी जाइ सॻोरीअ जी भेणा बेअदबी कयो था। मतिलबु त जवानीअ में जामिया मस्जिद जे बुनियादनि जा चरा पटिया हुआईं। लड़ी उमिरि में जॾहिं फ़ौत थियो तेसीं उन्हनि जी संभाल कंदो रहियो, लेकिन जंहिं वक़्तु फ़ौत थियो तंहिंखां पोइ उन्हनि जी कंहिं संभाल कान लधी। होॾां संदसि लहद लटियईं ऐं हेॾां उन्हनि बुनियादनि लटजणु शुरू कयो। 2-3 ॾींहंनि में ज़मीन सही नई थी वई। कंहिंखे हाणे छित जे सिरनि लाइ चंदो थोरो ई करिणो हो जो उन्हनि खे क़ाइमु रखनि। शहर जूं ज़ाइफ़ां त अॻु ई उन्हनि मां कक हुयूं, जे मारे टिलूअ नाहक पंहिंजे पीउ ॾाॾे जा चुरा खणी छॾिया आहिनि। राति जो ॿार थाबिड़ जी किरनि था, वते मारियो कूड़ा बुस्तान ठाहींदो। उर्दूअ जे उन मुहावरे जो तर्जुमो आहे सरसब्ज़ बाग़ दिखाना। उन क़िस्म जा मारिया टिलू बि सिंध में सवें हूंदा हुआ, जेके जमा मसीतुनि जा कूड़ा बुस्तान ठाहियो वतंदा हुआ, पेट जी बाहि उझाईंदा। जे ज़माने में जहन वारी जुमा मसीत जी छत लाइ मुला टिलू वतंदो हो, सिरुनि जे नाले में पैसा पिनंदो। ऐं उन दौर में बदुरियूं ॿियूं बि ॾिसण में ईंदियूं हुयूं, जिन जो बि धंधो ज़रे घटि साॻियो हो। हिकु थुल्हो मतारो करड़ो दुरानी पठाण, जेको सखर जे गर्मियुनि में चोलो बुत तां लाहे छड़ो ॻिचीअ में विझूं, हिकु हथ में विझणो ऐं ॿिए हथ में शुजरो खयों वतंदो। सुबुह खां सांझीअ ताईं दर दर फिरंदो, घड़ीअ हिते घड़ीअ हुते। कॾहिं हिन वटि शुजरो नसब जो अहमद शाह दुरानीअ खां वठी संदसि नाले ताईं हो। शुजरो हो छपियल, लेकिन शाह शुजाल मुल्क खां पोइ उन में चंद पीढ़ियूं हथ सां लिखियल हुयूं, जिन में पोयूं नालो संदसि हो। संदसि उहा ई दावा हुई त पाण शुजाल मुल्क जो तड़पोटो आहे ऐं तंहिं करे अफ़गानिस्तान जे शाही ख़ानदान जो शहज़ादो आहे। अशद आंगुर पेशानीअ ते रखी चवंदो हो, मिड़े यर तक़दीर आहे, न त केरु दर दर धिका खाए। साणसि दिलचस्पी थी वई हुई जॾहिं ईंदो हो त जेकी सरबो हो सो खेसि ॾेई छॾिबो हो। साल गुज़री विया, अॼु काथे जीअरो हूंदो। हिकु पाण, हिकु पखो ऐं हिकु दुरानी ख़ानदान जो शुजरो, जंहिंखे हंधा हंधा काग़ज़ जूं चतियूं अटे जे लईअ सां लॻियल हुयूं। छीट जी हिकिड़ी ॻोथरीअ में पियल हूंदो हुयुसि। बसि उहे टेई हिक ॿिए जा लाज़िम मलज़ूम हुआ। सियारो हुजे चाहे सावण, कॾहिं जुदा कोन थिया। भाया अजल जे आव खेनि हिक ॿिए खां जुदा कयो हूंदो त ठहियो, वरना ॿिए कंहिंखे कहिड़ी मजाल। ॿियो जोड़ो हूंदो हो सैद सदरुद्दीन शाह जो। पाण में उन्हनि जो नारो हो गोरे पहोड़ जो मदरसतुल इस्लाम। ॿुठा जॾहिं कॾहिं गॾु हलंदा, जिते वेंदा गॾु वेंदा। हिकु दर खां मुंहुं कढंदो त ॿियो पुठियां हूंदुसि। अस्सलाम वालेकुम शाह साहिबु, ख़ुशि आहियो? अख़बार में इहा ख़बर त शाया कंदा, छा आहे? मदरसे जे चंदे लाइ गोरो पहोड़। कुझु मुंहं ते झकाई अची वेंदनि, जीअं कंहिंखे शर्म खां थिए। पोइ त संदन नालो ई गोरो पहोड़ थी वियो। केरु आहिनि गोरो पहोड़? अब्दुल गनी शाह जन, न त ॿिया वरी केरु? अचो सैदव ॾियो ख़बर,
शाह साहब हीअ ख़बर त अख़बार में ॾिजो, 100 रुपया चंदो मिलियो आहे गोरे पहोड़ लाइ। हेठि कंधु करे ॿई खिली वेहंदा। ॼण खेनि उन सवाल ते लॼ पई अचे, शर्म पियो वठे। खेनि शायदि गुमान हो त माण्हुनि खे मथनि एतबार कोन थो अचे त को हू सचपच ख़ुदा कारण मदरसतुल इस्लाम गोरे पहोड़ लाइ चंदो पिया कनि। गोरे पहोड़ जे चंदे कंहिं बि चुरंदड़ पुरंदड़ इंसान खे कोन छॾियो। जेकबाद जो मेलो थींदो, इझो स्टेशन तां लथा था अचनि। केरु? गोरो पहोड़ वारा। हिक खे मथे ते पग ऐं ॻिचीअ में पोतड़ो, ॿिए खे शार्ट कोट ऐं मथे ते तुर्की टोपी। पहिरियों मौलवी अब्दुल गनी शाह, ॿियो मौलवी सदरुद्दीन शाह। लोकल बोर्ड जी मीटिंग थी, अलाए कीअं ख़बर पइजी वेंदनि, ॿई हाज़िर हूंदा। कराचीअ में सिंध असेंबली थियण वारी हूंदी, ॿई अॻु में अची मौजूदु थींदा। जिन छॾे भूत छॾे, पर मौलवी अब्दुल गनी शाह ऐं मौलवी सदरुद्दीन शाह न छॾीनि। हर वक़्तु, हर महिल ऐं हर मौक़े ते हाज़िर नाज़िर। गोरे पहोड़ वारे मदरसे जो कहिड़ो असरु थियो, उहा सुध अॼु ताईं पइजी कान सघी। अलबत केतिरनि सालनि खां साईं सदरुद्दीन शाह अकेलो घुमंदो पियो नज़र अचे। या त ॿिन्हिनि जो हिक ॿिए ते एतबार न रहियो, या वरी माण्हुनि गोरे पहोड़ लाइ चंदो ॾियणु बंदि करे छॾियो। बहरहाल मतिलबु हीअ आहे त मुला टिल्लू, शहज़ादो दुरानी, मौलवी अब्दुल गनी शाह ऐं सैयद सदरुद्दीन शाह सभई हिक ॿिए जा हम असर हुआ ऐं हम मुशरब बि, फ़क़ति उनवान जुदा जुदा हुयनि। मौलाना कमरदीन वाइज़ुल इस्लाम जो किसो विच में छॾे वञी ॿियनि वाइज़नि में पियासीं। मरहूम चवंदो हो, वाइज़ जे पछाड़ीअ में हमेशह शहर जे वॾे जी तारीफ़ कजे ऐं उन जी भलाईअ लाइ दुआ घुरिजे। अड़े मौलाना इहो कीअं? चुप कर, तोखे कहिड़ी ख़बर? हथ खे ॾाढियां ज़ोर ॾेई अखि भञी चवंदो, उन में का माम आहे। मौलाना ॿुधाए। यर सभई गुर तोखे ॿुधाए छॾियां, ॼण मां बि वाइज़ कंदुसि जो डिॼी थो। चिश्तीअ वारनि सां जो ॻाल्हि करी, उहे यर वाइज़ जूं रमज़ा आहिनि, कुंजूं आहिनि कुंजूं। नेठि ॿोड़ पुलाउ ॼट किथे खाराए सघंदा, सुठी मानी ऐं वॻो लटनि जो वॾेरे ते। तूं सम्झी थो, असांजी दुआ सबबु बिहां बची वेंदा। मिड़ाए वेठो रंग ॾिस, असांजो मतिलबु पंहिंजे कम सां। हिकु दफ़े ॾखणनि जे मुस्लमाननि रजब महीने में खांसि वाइज़ करायो। मरहूम मोहम्मद पनाह ख़ान ॾखण जलसे जो सदर थियो ऐं मां बि संदसि पासो वठी वञी वेही रहियुसि। मौलाना पाण बि रुनो थिए ऐं माण्हुनि खे बि रुआरियाई थिए। जलसो ॾाढो कामयाबु थियो। आख़िर में चयाईं, अदा भाऊ हथ मथे खणो। मोहम्मद पनाह ख़ान खे अलाह वॾी हयाती ॾिए, संदसि पुटड़े मां गंज थियनि, उनखे रब वॾी जमार ॾिए, उन मां शल केच थियनि। ऐं मुस्लमान भाइरो, इहो सभु छो? अॼु राति हिन बंदे खे ॿोड़ पुलाउ खाराईंदो। सभिनी माण्हुनि खां टहकड़ा निकिरी विया। अहिड़ीअ तरह सभिनी खे खिलाए, टहक ॾियारे, दिलनि तां रोअण वारी कणस लाहे सभिनी खे घर ॾांहुं उमाणियाई। ॾिठई पीर कीअं ॼटनि खे रुआरियुमि? यर मञींदो नाहीं पीर। जॾहिं मोहम्मद पनाह ख़ान जे बंगले ते अची मौलाना ॿई जॻह कुर्सीअ ते रखी ओकड़ू थी वेठो, तॾहिं चयाईं, अञा बि कुझु खुले हा। लेकिन मोहम्मद पनाह ख़ान मरहूम जे पुलाउ चाशनी ऐं भुने संदसि तवजो पाण ॾांहुं छिके वरितो। हिकु दफ़े सखर ज़िले में हिकु हंधि जलसो हो, वाइज़ हो पीर परस्तीअ जे ख़िलाफ़ ऐं क़बर परस्तीअ जी मुखालफ़त में। केतिरा उलमा सगोरा अची गॾु थिया हुआ। उन जे ॻोठ जे वेझो हिकु वॾी दरगाह हुई, जंहिंजे सजादा नशीन जलसे फिटाइण जो पह पचायो। मौली साहबनि खे उहा ख़बर कान हुई। मौलाना कमरदीन जो कौल आहे त गर्मियुनि जी मौसम हुई। सांझीअ जी निमाज़ बाद थाधल पाणी करे ठरी ठुरी मस वाइज़ ते उथिया हुआसीं। अञा पहिरियां झाके जी सलवात शरीफ़ पढ़ाए मौलाना कमरदीन रूमीअ जे हिकु शहर जी माना कंदे पाण बि रोई रहियो हो त जलसे खे बि रुआरे रहियो हो। ऐं उन ई वक़्तु मुखालफ़तनि जो हिकु अंबो कुहाड़ियूं लठियूं ऐं लोड़ियूं खणी अची मस्जिद शरीफ़ पहुतो। मौलाना चवंदो हो त उन खां पोइ हिकु धूड़ धका थी वियो, ॼण क़यामत अची वई। कंहिंखे ख़बर कान हुई, हर को जान बचाए वठी भॻो। मौलाना पाण मस्जिद जे हिकु दरीअ मां घुत हणी सिधो वञी हिकु कंडीअ जे वण ते चढ़ियो। चवंदो हो, पीर
सॼी राति कंडीअ जे चोटीअ ते वेठो रहियुसि ऐं मच्छरनि में फटिबो रहियुसि। सुबुह जो जॾहिं पुलिस अची वारदात ते पहुती तॾहिं मौलवी साहब हेठि लहण जी कोशिशि कई, लेकिन कंडीअ में कंडा एतिरा हुआ जो मौलाना लही न सघियो। आख़िर जॾहिं वणु छांगियो वियो तॾहिं मौलाना हेठि आयो। मौलाना पोइ चढ़ियईं कीअं, यर ॾाढो ज़ोरावर आई, मिड़े दब दब में ख़बर ई न पई। उन वक़्तु कंडनि जो कंहिंखे समाव थिए पियो, पर अञा ॿुध त सही। हथ खे तमामु ॾाढियां ज़ोर ॾेई अखियणी चयाईं, अञा ॿी ॻाल्हि त ॿुध, तूं कंडीअ जो थो पुछी, उहा मस्जिद जे दरीअ जी त ॿुध। सुबुह जो जॾहिं पुलिस जांच शुरू कई त मौलाना पंहिंजो बयानु ॾींदे ॿुधायो त मां मस्जिद जे हिन दरीअ मां टपी ॿाहिरि न वञा हा त मूंखे बि कुहाड़ियूं लॻनि हा। पुलिस चयसि त मौलाना साहब दरीअ मां ॿाहिरि निकिरी ॾेखारियो। मौलाना हो बुत जो तमामु भरियल ऐं दरी हुई बिल्कुलु नंढी। पुलिस हैरत में हुई त हिन मां मौलाना कीअं ॿाहिरि निकितो। वाक़ई मौलाना बि हीला हलाए बीठो, लेकिन ॿाहिरि निकिरी न सघियो ऐं मुंहुं वराए डिप्टी सुप्रीडेंट खे चयाईं, मिड़े साहब मोचिड़ा, उन मां अंदाज़ो कयो त राति छा थी गुज़रियो आहे। भव ऐं ख़ौफ़ में मौलाना जो बदन एतिरो नरम थी वियो जो खेसि नंढीअ वॾीअ दरीअ जी बि ख़बर कान पई। धू दरीअ मां सिधो वञी कंडीअ जे चोटीअ ते पहुतो। मौलाना खिली चवंदो हो, यर उलमाए इकराम जे जुतीअ खे बि जुतड़ी न सॾिजे। ॾिठुई केॾी न असां सुहारनि जे शान में गुस्ताखी थी चुकी। मौलाना वरी उन ई तरफ़ वञिबो, तौबा कर तौबा, हा 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 हा, मरऊं ज़ोर ज़ोर जा टहक ॾेई वठी खिलंदो हो। ऐं जॾहिं मौलाना चिश्ती ऐं मौलाना मोहम्मद हाशिम सां जेका वारदात थी गुज़री उन जा किसा पंहिंजे ख़ासि अंदाज़ में बयानु कंदो हो, तॾहिं खिलंदे पेटनि में सूर पइजी वेंदा हुआ। वफ़ात खां अॻु मौलाना 2-3 महीना बीमार हो। मां खांसि मिज़ाज पुरसी करणु वियुसि। उसा कोठीअ जे कुंड में उभी थी पई हुई। दीवार में किली लॻियल हुई जंहिंमें मौलाना जी दस्तार सॻोरी टंगी पई हुई। मौलाना पाण बिस्तरे दाख़िल हो, बीमारीअ पाह करे छॾियो हुउसि, लेकिन मुंहं ते उहा ई मुश्क तबियत जी उहा ई ख़ुशि मिज़ाजी। चए, पीर ॾे ख़बर, रजबीअ ते वियो हुअईं, मौलाना चिश्ती आयो हो, कसम थी रब जो, यर सच चओ, एतिरो मिलियो न। गोॾनि ते हथ हणी चवणु लॻो, हायड़ी निभागी बीमारी निरह करे रखियई। मौलाना न हयातीअ मां आसरो लाथो हो ऐं न खेसि उहो ई गुमान हो त को अजल अॼु सुभाणे अची रहियो आहे। खिली ॻाल्हाए भोग चर्चा करे खांसि मोकिलायमि। अञा 2-3 ॾींहं मस गुज़रिया त हिकु ॾींहुं अलवहीद में आयो, हज़रत वाइजुल इस्लाम जो अलविदा। मौलाना जी रहलत 7 वॻे शाम जो तारीख़ 4 शवाल 1371 हिजरी बरोज़ जुमा मुताबिक़ 27 जून 1952 ईस्वीअ जो थी। इना लिल्लाहि व इना इलैहि राजिऊन। सोचियुमि, यार कहिड़ा माण्हू पिया उथंदा वञनि, पर ओॾां बि त चङनि जी घुरिज आहे।